रानीपुर मां खे ख़बर ॾींदा मदद अली सोलंगी जी रिपोर्ट मुताबिक़ 8वीं क्लास जो शागिर्द ज़ाकिर हुसैन मीरानी वलद इम्तियाज़ हुसैन मीरानी के पुट स्कूल की मोकल बैदि गंबटे रोहिड़ी केनाल में टपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। नींगर के किताबन जो थेलो जूता और बियो सामान रोहिड़ी केनाल के पुल तां हथायो आहे। यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध मीडिया ऑफिस गंबट की टीम गंबट डान हायर सेकेंडरी स्कूल पहुती और स्कूल के प्रिंसिपल उस्ताद जमील अहमद से ॻाल्हि ॿोल थी। उन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ज़ाकिर मीरानी असांजे स्कूल में पढ़ंदो आहे। कुछ ॾींहं पहिरियां स्कूल के टाइम न ॾियण करे असां नंढड़े जे पीउ के फ़ोन कई त नंढड़े के हिदायत कयो स्कूल के टाइम घट थो ॾे। नंढड़े जो वालिद असां वटि आयो ऐं चयाईं साईं असां हिदायत कई आहे। नंढड़ो ज़ाकिर मीरानी 10:30 वगे किताबन खां बग़ैर स्कूल आयो और मोकल में किताबन खां बग़ैर वयो जेकी असां वटि CCTV सबूत मौजूद आहिनि। मोकल खां पोइ हुन रोहिड़ी केनाल में टपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी आहे। ख़ुदकुशीअ जो कारण असांखे मालूम नाहे थियो। वधीक पुलिस इंक्वायरी करे रही आहे। जीअं त जो असां डान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल गंबट में मौजूद आहियूं जिते कल्ह हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे ज़ाकिर हुसैन मलाह जो ऐं उनजे वालिदिन सां बि कल्ह ॻाल्हि ॿोल थी। उन इहो ई असांखे ॿुधायो त स्कूल खां कॉल आई हुई असां वटि त नंढड़ो तव्हांजो 10 बजे लेट पहुतो आहे जिते असां पंहिंजे नंढड़े खे हिदायत कईसीं ऐं उन हिदायत थियण खां पोइ जीअं ई मोकल थी आहे त नंढड़े ब्रिज में टपो ॾेई आपघात करे छॾियो। वधीक अचो त हितां साईं जमील अहमद वेठो आहे उन खां व्यूज़ वठूं उनजो कहिड़ो सर अलहमदिल्ला असांजे स्कूल में CCTV कैमरा नसब गेट खां वठी करे क्लासरूम ताईं ऐं जेके ॿार लेट ईंदा आहिनि या न ईंदा आहिनि त उन्हनि जो असां पर डे वालिदिन खे इतला ॾींदा आहियूं त तव्हांजो ॿारु एब्सेंट आहे या लेट आयो आहे। उहो कल्ह जेको आहे 10:30 वगे नंढड़ो आयो पर मेन गेट खां न आयो कैंटीन जे गेट खां जेको आहे कल्ह जेका तव्हां हुनखे कॉल कई त तव्हां पंहिंजे मोबाइल कई हूंदी या छोकिरे